सिटी न्यूज़। झरवार में ॻोठाणे जो बाअसरनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। बाअसरनि मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे ऐं घर जो रस्तो बंदि करे छॾियो अथऊं। झरवार में ॻोठ सुल्तान गबोल जे रहवासी अब्दुल रशीद गबोल प्रेस क्लब झरवार पहुची एहतिजाज कंदे दायो त बाअसरनि ताज मोहम्मद गबोल, बशीर गबोल, असद अली, खुदा बख्श गबोल ऐं उन जे साथियुनि मुंहिंजी क़बूली ज़मीन 1 एकड़ एराज़ीअ ते कब्ज़ो करे वेठा आहिनि ऐं मुंहिंजे घर ॾे ईंदड़ रस्तो बि बंदि करे छॾियो अथऊं। इन ई रस्ते ते बाअसरनि छपर ॾेई छॾियो आहे। घर खां ॿाहिरि निकिरण ई नथा ॾियनि। जेकॾहिं घर खां ॿाहिरि निकिरूं था त उहे विढ़नि था। हुन वधीक चयो त ज़मीन ते कब्ज़ो ऐं रस्तो बंदि करण ख़िलाफ़ सेशन कोर्ट मीरपुर माथेलो में पटिशन बि दाख़िल कराई आहे। हुन आला ऑफिसरनि खे अपील कई त मुंहिंजी ज़मीन ऐं रस्ते ते थियल कब्ज़ो ख़तमु कराए मूं ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट जावेद पोज़दार, सिटी न्यूज़ झरवार।